कराची में सिंध नेशनल पार्टी तरफां अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ खे ड्राइण जी साज़िश ऐं सिंधी न्याणियुनि मथां थियल तशद्दुद ख़िलाफ़ पार्टी जे सीनियर वाइस चेयरमैन रमज़ान बुलेदी, न्याज़ बुलेदी, ज़मीर टांडियो, हारून सिंधी, एजाज़ बुलेदी, रियाज़ बुलेदी, आबिद शाह, शबीर सोलंकी, अब्दुल रहीम पावर ऐं ॿियनि जी अॻवाणी में लासी ॻोठ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ मथां मुसलसल 4 ॾींहनि खां बिल्डर माफ़िया जे चोच ते एंटी एंक्रोचमेंट ऐं सचल पुलिस 3 भेरा ॻोठ ड्राइण लाइ मुसलसल चढ़ायूं करे सिंधी न्याणियुनि मथां सिधी फायरिंग ऐं आंसू गैस इस्तेमाल करे न्याणियुनि खे ज़ख़्मी कयो, जंहिं जी सिंध नेशनल पार्टी सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत करे थी। हुन चयो त कराची में घर ड्राइण दौरान पुलिस एंटी एंक्रोचमेंट वारनि खे सिर्फ़ सिंधी वसंदियूं ग़ैर क़ानूनी नज़र थियूं अचनि। एंटी इंक्रोचमेंट ऐं सचल पुलिस